शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा हाणे असांखे चवनि था कि असांखे हिन समय पंहिंजो भाग्य ठाहिण जो समय आहे। चईं न जॾहिं भॻवान भाग्य पोइ बाटे त सुम्ही पिया हुयो छा, ईअं चईं न माण्हू। त अहिड़ो कहिड़ो समय आहे जॾहिं भॻवान अची करे माण्हुनि खे भाग्य बाटंदो आहे ऐं माण्हू सुम्ही पिया हूंदा आहिनि। भॻवान अचे ऐं ख़बर अॼुकल्ह त कोई बि ख़बर आहे न्यूज़ में त जल्दी फैली थी वञे न। अॼुकल्ह त हर हिकु माण्हू मोबाइल थो हलाए। जॾहिं भॻवान हिन सृष्टि ते ईंदो ऐं भाग्य बाटंदो त कंहिंखे पतो न लॻंदो। त ईअं छो चईंदा आहिनि कि जॾहिं भॻवान भाग्य बाटे पोइ त तव्हां सुम्ही पिया हुयो छा? छो जी भॻवान जॾहिं ईंदो आहे न भाग्य बाटण, त उहो गुप्त वेश में ईंदो आहे। उहा कृष्ण जे या हनुमान गणेश या कंहिं देवी या तव्हांजो कोई गुरु जे रूप में भॻवान न ईंदो। भॻवान हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, लेकिन जॾहिं उहे ईंदा आहिनि न त उन्हनि जे बारे में उन्हनि खे उहो आयो आहे, उहो आयल आहिनि, उहो बुद्धि असांखे सम्झ बाटनि था, असांखे भाग्य बाटनि था। इनखे सम्झण जे लाइ न बुद्धि खपे। भई हिन समय कोई तव्हांखे चए फलाणे में भॻवान आयो आहे त तव्हां चईंदा न सभी अॼुकल्ह भॻवान ई लॻा पिया आहिनि। अॼु माण्हू हर हिक खे भॻवान थो चए थो मुंहिंजे अंदर ई भॻवान आहे। त ॿुधायो अहिड़े हिन ऐं भॻवान ईंदो बि अहिड़े ई समय आहे हिन सृष्टि ते, कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जे समय, हिन ई समय भॻवान हिन सृष्टि ते ईंदा आहिनि ऐं अची करे सभिनि खे भाग्य बाटंदा आहिनि। लेकिन जॾहिं भॻवान हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, भाग्य बाटंदा आहिनि न हिन समय त ॾिसो ॾाढा ई भॻवान आहिनि, ॾाढा ई गुरू आहिनि न। हिन समय कोई तव्हांखे चए भई फलाणे में भॻवान आयो आहे, उहो चए थो कि मां हाणे तव्हांखे भाग्य बाटण आयो आहियां, मूंखां भाग्य वठिणो अथव त वठो अची करे। पोइ माण्हू चईंदा न अरे इहे त कूड़ आहे, त सभी भॻवान जा आहिनि, इहे थोरी थींदो। पर भॻवान जॾहिं भाग्य बाटण ईंदो न त उहो साधारण मनुष्य तन में ईंदो। साधारण मनुष्य तन जो ख़ुदि खे भॻवान न चईंदो आहे, जो ख़ुदि जी पूजा न कराईंदो आहे। जंहिंमें भॻवान ईंदो आहे न उहो हिकु साधारण मनुष्य। हिन ई दुनिया मां हिकु माण्हू आहे जंहिंजे शरीर में भॻवान प्रवेश करे असां सभिनि खे भाग्य बाटंदो। त भई साधारण मनुष्य में भाग्य भॻवान बाटे। अॼुकल्ह त ॾिसो दुनिया में जेका गुरु संत सन्यासी हूंदा आहिनि, हिननि जा त केॾा ठाठ हूंदा आहिनि, लेकिन भॻवान हीअं ठाठनि वारे शरीरनि में न ईंदो। उहो साधारण मनुष्य तन में ईंदो आहे जंहिंजी ख़ुदि जी गृहस्थी हुजे। माण्हू त सोचे न भॻवान सां प्राप्ति करण लाइ घर बार छॾिणो आहे, संन्यास करणो। लेकिन भॻवान जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न त कंहिं बि जीव जंतु जानवर में न ईंदा आहिनि, कंहिं बि मूर्ति में न ईंदा आहिनि, कंहिं बि गुरु संत सन्यासिन में न ईंदा आहिनि। जेका अॼुकल्ह जी दुनिया जे हिसाब सां वॾा वॾा गुरू आहिनि, जे पंहिंजी घर गृहस्थी न ठाहे करे भॻवान जो नाम जपण में पंहिंजो जीवन बिताए छॾियो, अहिड़े शरीरनि में भॻवान न ईंदो। भॻवान के सन्यासी जे शरीर में बि न ईंदो। सन्यासी त केॾो तप कंदा आहिनि न,
परंतु हुन जे शरीर में भी भगवान न ईंदो। छो जो भगवान चईंदो आहे कि मां त घर गृहस्थी ठाती हुई, मां थोड़ी चयो भई तव्हां पंहिंजो घर बार छॾे करे सन्यासी ठही वञो। मां त घर गृहस्थी ठाती हुई। सतयुग में लक्ष्मी नारायण जी गृहस्थी हूंदी, त भगवान हिन सृष्टि ते अची करे गृहस्थी जे शरीर में ईंदो आहे। गृहस्थी जे शरीर में अची करे उन जे शरीर घर गृहस्थी में वारे जे शरीर में अची करे उनखे ऐं दुनिया खे ज्ञान ॾींदो आहे कि घर गृहस्थी में सुख शांति सां कीअं रहो। हीअं असांखे भगवान छो गृहस्थी जे शरीर में ईंदो आहे, छो जो अॼु घर गृहस्थी में दुख शांति आहे। वैसे त पूरी दुनिया में आहे, पर घर माण्हुनि खे गृहस्थी नथी ठाहिण अचे न। दुनिया में बि त सभिनि जी गृहस्थी आहे न, त दुख त गृहस्थी में आहे। सन्यासी त पंहिंजो घर बार छॾे हली हलंदा, उहो त आराम सां वेठा आहिनि, उहो त खाइनि पीअनि। अॼुकल्ह त उन्हनि जा ॾाढा ठाठ आहिनि, लेकिन भगवान त दुख हरता सुख हरता पतित पावन आहे न। त उहो अहिड़े जे शरीर में गृहस्थी जे शरीर में अची करे उन जी गृहस्थी खे ॾिसंदो आहे कि हिननि जी घर गृहस्थी में दुख शांति छो आहे, कारण छा आहे। उन कारण जे निवारण करण लाइ भगवान ज्ञान ॾींदो। भई गृहस्थी वारा ई पतित आहिनि, विकार में वेंदा आहिनि न। घर गृहस्थी वारा ई काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे कर्म कंदा आहिनि। घर गृहस्थी हूंदी तॾहिं माण्हू हिक ॿिए सां जलंदो, रुसंदो, रोईंदो, चिल्लाईंदो, रीस कंदो। जंहिंजी गृहस्थी न हूंदी उहो त पंहिंजो जीवन जिए थो आराम सां, हुनखे थोड़ी कंहिंसां रीस थींदी। हुन वटि पंहिंजो सभु कुझु हूंदो, जॾहिं चाहे जॾहिं वठी ॾे। पर घर गृहस्थी में जेतिरा माण्हू हूंदा ओतिरो माण्हू हिक ॿिए खे ॾिसंदा, रीस कंदा, जलंदा, रोईंदा, रुसंदा, टेंशन में ईंदा। त भगवान गृहस्थी जे शरीर में अची करे हुननि जी गृहस्थी खे ॾिसंदो आहे कि हिननि जी घर गृहस्थी में दुख छो आहे। जी CID ऑफिसर हूंदा आहिनि न, गुप्त वेश में अची करे पूरो जांच कंदा आहिनि। ये परमात्मा भी हिन सृष्टि ते घर गृहस्थी वारे जे शरीर में ही ईंदो आहे, हिक जे शरीर में ईंदो आहे, सभिनि जी गृहस्थी जे शरीर में न ईंदो, हिक जे शरीर में ईंदो। पोइ हुन में ॾिसंदो कि भई हिननि जी गृहस्थी में एॾो दुख छो आहे, एॾी परेशानी छो आहे, इन्हनि जो मूल कारण छा आहे। पोइ हुन अनुसार हुन जे शरीर में अची करे हुनखे ऐं सभिनि खे ज्ञान ॾींदो। भगवान केरु आहे, ज्ञान जो सागर आहे न। दुख हरता सुख करता बि आहे। दुखनि खे दूर कॾहिं कीअं कंदो भगवान, ज्ञान ॾेई करे कंदो, शक्ति ॾेई करे कंदो। यूज़ त असांखे करणो आहे न। भई कोई तव्हांखे पेन पेंसिल ॾेई छॾे, कॉपी किताब ॾेई छॾे, हाणे लिखणो त तव्हांखे ई आहे न। उहो ॿुधाए वठंदो ईअं ईअं लिखो, लिखणो त तव्हांखे ई आहे। जैसे त पहिरियों हथ पकड़े लिखाईंदा, पोइ त तव्हांखे ई लिखणो आहे। त उहो ई परमात्मा बि अची करे असांखे ज्ञान गुण शक्ति ॾींदो आहे। असांखे यूज़ कीअं करणी आहे उहो असांजे मथां आहे। असां केतिरो हुनखे यूज़ करूं था, कॾहिं कॾहिं यूज़ करूं था, उहो असांजे मथां। त भगवान हिन सृष्टि ते अची करे जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे त कंहिंजे शरीर में ईंदो आहे, गृहस्थी जे शरीर में ईंदो आहे। हाणे साधारण मनुष्य जे शरीर में भगवान अचे त हुनखे केरु पहचानंदो, ॿुधाए पहचानंदो। हाणे हिक शरीर में ॿी आत्मा अची वञे त असांखे थोड़ी पतो लॻंदो। उहो जॾहिं ॻाल्हाईंदो, जॾहिं हुनजो व्यवहार चेंज थींदो, तॾहिं असांखे लॻंदो भई हिनजे मथां, हिनजे अंदर कोई ॿियो कोई आहे जो ईअं कर्म करे थी। इहे त न आहे, इहे त अहिड़ी न ॻाल्हाईंदी। ईअं जॾहिं जंहिंजे अंदर ॿी आत्मा हूंदी आहे न त हुनजे ॾिसण जे तरीक़ो चेंज थी वेंदो, ॻाल्हाइण जो, हलण जो। त उहो ई जॾहिं परमात्मा ॿिए जे शरीर में ईंदो आहे, हिन दुनिया में घर गृहस्थी वारे जे शरीर में ईंदो आहे, त हुन आत्मा जे शरीर जे अंदर ॿी आत्मा आई आहे, उहो बि भगवान जी आत्मा।
ऐं भॻवान जी आत्मा जी त दृष्टि उहो त सभिनि खे आत्मा रूप में ॾिसंदो आहे। भॻवान कंहिंजे शरीर में अची वञे त हुनजो त सोचण ॻाल्हाइण कर्म करण ई ॾाढो ऊचो थी वेंदो। भॻवान ई कराईंदो हुनजे शरीर द्वारा, उहो ई ॻाल्हाए थो उहो ई। त भॻवान जॾहिं हुनजे शरीर में ईंदो आहे त कीअं पतो लॻंदो आहे? जॾहिं हुनजो ॻाल्हाइण में फर्क़ु ईंदो। भई भॻवान हुनजे शरीर में अची करे चए थो कि हाणे पवित्र रहो, हिकु त पवित्र रहो, मूंखे निराकार रूप में यादि करो, खुद खे आत्मा सम्झी करे। अञा ताईं त असांखे के बि गुरु संत सन्यासी दुनिया में के चयो आहे असांखे कि भॻवान खे निराकार रूप में यादि करो। सभु चईंदा हनुमान, कोई चईंदो हनुमान जे रूप में यादि करो, हनुमान जे मंदिर वारा चईंदा हनुमान जो चित्र ॾींदा, गणेश जे मंदिर वारा गणेश जो चित्र। अॼुकल्ह जा जेका गुरु आहिनि उहो बि ॾिसो खुद जो चित्र था ॾियनि, जबकि उहो बि कंहिंखे ॿियो कंहिंखे यादि था करनि। उहो ब्रह्म तत्व खे भॻवान सम्झी करे यादि कंदा आहिनि, पर ब्रह्म तत्व भॻवान थोड़ी आहे, उहो त रहण जो स्थान आहे। परंतु वो खुद जो चित्र ॾींदा आहिनि। गुरु संत सन्यासी बि खुद जो चित्र ॾींदा। त ॿुधाए दुनिया में जेका माण्हू आहिनि उहे धीअ के असांखे कॾहिं सिखायो कि भॻवान निराकार आहे त खुद खे आत्मा सम्झी करे निराकार खे यादि करो। हिकु गुरु नानक देव चयो अथई कि उहो ओंकार आहे, हिकु उहो निराकार आहे। लेकिन हुन सिख धर्म वारा बि पोइ गुरु नानक जो चित्र लॻाए छॾिते। हुन में बि हुननि जे आहे निराकार जी महिमा, पोइ हुन में बि गुरु नानक ऐड करे छॾिते। त सम्झो न आहे न माण्हू। ऐं इहे जेका आहिनि ॿिया धर्म स्थापक जीअं क्राइस्ट बि चई गॉड खे यादि करो। बाक़ी अॼुकल्ह जो कोई संत सन्यासी हुजे के मंदिर में असांखे सेखारींदा आहिनि कि भॻवान निराकार खे यादि करो। त जॾहिं भॻवान जंहिंजे शरीर में ईंदो आहे न त उहो हुन शरीर में अची करे चईंदो आहे कि हाणे खुद खे आत्मा सम्झी करे मूंखे मथे यादि करो। हाणे इहे त कॾहिं असां ॿुधियो ई न। जॾहिं हुनजे शरीर में भॻवान अची करे ईअं चईंदो आहे हिन विकार बुराई खे छॾो, काम आहे शत्रु आहे तव्हांजो, ही काम विकार तव्हांजो ॾाढो वॾो दुश्मन आहे। बाक़ी विकार बि बुरा आहिनि, लेकिन ही काम विकार असांजो ॾाढो वॾो दुश्मन आहे, हिनखे छॾो, हिन सां मुक्त थियो। त भाव चवंदा आहिनि कि ईअं जॾहिं भॻवान अची करे हुनजे शरीर में अची करे असां ॻाल्हाईंदो आहे, असांखे चईंदो आहे, त असांखे पतो लॻंदो आहे कि ॿी कोई आत्मा हिनजे शरीर में आई आहे। भॻवान खुद ई हुनजे शरीर में अची करे ॿुधाईंदो आहे कि मां मथां खां हेठि आयो आहियां, तव्हां ॾाढो समय खां सॾु पिया करो, मुंहिंजो नाम शिव आहे, मां तव्हांजी आत्माउनि जो पीउ आहियां, मां हाणे नई दुनिया ठाहियां थो, त हुनजे लाइ तव्हांखे ईअं कमु करणो पवंदो। भॻवान मथां खां हेठि लहींदो त कुझु कमु करण ई ईंदो आहे न, असांजो दुख दूर करण ईंदो। लेकिन दुख बि कीअं दूर कंदो? अॼुकल्ह माण्हुनि खे त हर हिक सां दुख आहे, अॼु तव्हांजो सभु दुख दूर थी वञे, लेकिन दुनिया में अॼु माण्हुनि खे प्रकृति सां दुख आहे, जीव जंतु जानवरनि सां दुख आहे, खाइण पीअण जे लाइ सुठी चीज न आहिनि त दुख ई दुख आहे। सम्झो तव्हांजा सभु दुख दूर करे छॾियईं भॻवान, लेकिन त बि तव्हांखे प्रकृति जे कारण जो दुख आहे। हाणे पाणी त ख़राब थी वियो आहे, हवा बि प्रदूषित थी वई आहे, धरती बि एतिरी उपजाऊ न रही आहे। हाणे तव्हां चओ था कि भॻवान अच असांजो दुख दूर कर, त भॻवान बि जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे त ॾिसंदो आहे हिकु त असांजी घर गृहस्थी में इहे विकार बुरायूं जो आहिनि, इहे तव्हांजो दुख जो कारण अथव, त हिनखे छॾो। ॿियो दुख जो कारण आहे कि तव्हां भॻवान खे, अर्थात भॻवान ख़ुदि चईंदो आहे कि तव्हां मूंखे मुंहिंजे परिचय सां नथा यादि करो, त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में मथे यादि करो ऐं पवित्र रहो।
त भॻवान अची करे असांखे ज्ञान ॾींदो आहे हुनजे शरीर में अची करे, पोइ असांखे चईंदो भई तव्हांखे दुख आहिनि त तव्हांखे दुख त हिन प्रकृति सां बि आहिनि, पंहिंजे शरीर सां बि त दुख आहे न, शरीर बि त प्रकृति सां ठहियल आहे न। त भॻवान अची करे हिन सृष्टि ते चईंदो आहे की हाणे जो की तव्हांखे दुख आहे त प्रकृति सां बि दुख आहे, त मूंखे पूरी सृष्टि जी साफ़ सफ़ाई करणी आहे, त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। हाणे सृष्टि जी साफ़ सफ़ाई करणी आहे त असां सभिनि आत्माउनि खे काथे त वेहणो ई पवंदो, भई सम्झो पूरी सृष्टि जी साफ़ सफ़ाई करणी आहे, हाणे पूरे घर जी साफ़ सफ़ाई करणी आहे, वापसि हुनखे तोड़ाए करे नयो घर ठाहिणो आहे, छो जी घर सां परेशानी मतिलब जे घर जी दीवारियूं आहिनि, जॻहियूं आहिनि, उहे टुटल फुटल ईअं आहिनि, त हुनखे बि कीअं ठीकु कंदासीं। घर हिकदमि टुटण लाइक़ु आहे त चईंदासीं न चलो ठीकु आहे, थोरो समय असां किराए ते वञी रहूं था, तेसि ताईं इहो घर ठही वेंदो, पूरे घर खे तोड़े करे वरी ठाहींदा। त उहो ई परमात्मा चए थो की तव्हां त चओ त मूंखे दुख आहे, दुख त तव्हांखे तव्हांजी प्रकृति सां बि अथव, अॼु सड़क ते कचिरो पियो आहे, सड़क ठीकु न आहे, दुनिया में प्रकृति, धरती, पाणी, हवा, आकाश, ये ग्रह तत्व, पशु पक्षी, माण्हुनि खे हिन सां बि त सुख न आहे न, ये बि त दुखदाई आहे न। जीव जंतु जानवर बि दुखदाई हूंदा आहिनि, माण्हू बि उन्हनि खे दुख ॾींदा आहिनि, उहो बि असांखे दुख ॾींदा आहिनि, त दुख करता सुख करता चईंदो आहे की भई मां आयो आहियां त मां तव्हांखे पूरी सृष्टि नई ठाहे थो ॾियां, त हुनजे लाइ असांखे पूरी सृष्टि खे ख़ाली करणो पवंदो, तेसि ताईं असां आत्माऊं काथे रहंदासीं, छोकी सृष्टि खे ख़ाली करणु मतिलब सभी आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो चोलो छॾिणो पवंदो, ऐं आत्माऊं मथे वञी करे रहंदियूं, ऐं असांजा पुराणा शरीर बि त दुख था ॾियनि न, कॾहिं छा कॾहिं छा, पोइ पुराणो शरीर बि नयो ठाहिणो पवंदो, हुनजे लाइ तत्व बि सतो प्रधान खपनि। त भॻवान जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे पुराणे साधारण तन में, त हुन में भॻवानु आयो आहे त कीअं पहचाने सघंदा आहियूं असां, जॾहिं असां भॻवान जो ज्ञान ॿुधंदासीं, सम्झंदासीं, उनजी ॻाल्हियुनि खे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं, तॾहिं ई असांखे सम्झ में ईंदो की हा हिन में भॻवानु आयो आहे, तॾहिं असांखे उहो निश्चय थींदो। त बाबा चवनि था की हाणे असांखे निश्चय कॾहिं थींदो, जॾहिं असां ईअं परमात्मा खे उनजो ज्ञान ॿुधंदासीं न, त तेसि ताईं कोई बि न वञे की हिन में भॻवानु आयो आहे, छो जी भॻवान जॾहिं ईंदा आहिनि न त जे तन में अची करे जो ज्ञान ॾींदा आहिनि न, उहो ग्रंथ शास्त्रनि में न लिखल आहे, उनजी आत्मा में जो ज्ञान आहे न, जो भॻवान जी आत्मा में ज्ञान आहे, समझ आहे, उहो ॾींदी आहे, ऐं उहो त ग्रंथ शास्त्रनि में न लिखल आहे, तॾहिं त चई न तुंहिंजी गत मत न्यारी थी, तूं अची करे पंहिंजी गत मत ॾे, हे भॻवान तूं अचु असांखे सही सम्झ ॾे, छो जी हिन ग्रंथ शास्त्र त मनुष्यनि ठाता आहिनि, भॻवान थोरी ठातो, भॻवान त मथे रहंदो, हुन वटि त शरीर ई न आहे, त हू कीअं ठाहींदो ॿुधाए, ही त मनुष्य आत्माउनि जी बुद्धि में जो आयो सो उन्हनि ग्रंथ शास्त्र ठाहे करे रखी छॾिया आहे। त जॾहिं भॻवान हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त भॻवान हिन सृष्टि ते अची करे जो ज्ञान ॾींदा आहिनि न माण्हुनि खे, त माण्हू ॿुधी करे चईंदा आहिनि की कहिड़ो ज्ञान आहे, इहो त नयो ज्ञान आहे, ही केरु थो ॾे, त इहे भॻवान ई अची करे मथां खां हेठि अची करे हुनजी आत्मा में जो सम्झ आहे, जो ज्ञान आहे की तव्हांजा दुख कीअं दूर थींदा, तव्हांजे जीवन में सुख शांती कीअं ईंदी, हिन सृष्टि में पहिरियों स्वर्ग हुयो, पोइ हाणे नरक आहे, ई सभु ज्ञान असांखे भॻवान ई ॾींदो आहे, त भॻवान चईंदो आहे की कई माण्हू सोचंदा आहिनि हिते ई स्वर्ग ऐं नरक आहे, जेका वटि पैसा उहो स्वर्ग में आहिनि, जो न आहिनि उहो नरक में आहिनि, पर परमात्मा असांखे अची करे ॿुधाईंदो की न इहे त नरक आहे, हिकु माण्हू बि ख़राब त नरक ई थियो न, स्वर्ग जहिड़ी दुनिया में कुझु बि ख़राब न हो,
त इहे जॾहिं ज्ञान असांखे परमात्मा अची करे ॾींदा आहिनि, पूरे चक्कर जो ज्ञान, ख़ुदि जो ज्ञान, तॾहिं माण्हू सम्झंदा आहिनि की हा हिन में भॻवानु आयो आहे। लेकिन इहो आहे की छो जी भॻवानु साधारण तन में ईंदो आहे, और जेसि ताईं माण्हू ज्ञान न ॿुधे तेसि ताईं सम्झी न सघे की हा इहे परमात्मा जो ज्ञान आहे। त अॼुकल्ह दुनिया में त ॾाढा ज्ञान आहिनि, ॾाढी ठगियूं आहिनि, ॾाढा कूड़ा कूड़ा माण्हू बि निकिता आहिनि। त इहे छो चईंदा आहिनि की जॾहिं भॻवानु आयो हुयो तॾहिं तव्हां सुम्ही पिया हुयो, छो जी कई माण्हू ॿुधंदे हुए बि इहे ज्ञान की हा भई इहे ज्ञान ॾाढो ऊंचो आहे, पर माण्हुनि खे डपु थींदो की अलाए इहे कहिड़ो नयो बाबा निकितो, अलाए कहिड़ो इहे नयो ज्ञान आहे, अॼुकल्ह त सभई भॻवान आहिनि, त माण्हू ध्यानु ई न ॾींदो, ॿुधंदे हुए बि ध्यानु न ॾींदो, चईंदो आहे न न न असांखे त असां त पंहिंजे गुरू में ई ठीकु आहे, असां त पंहिंजी देवी खे ई पूॼासीं, असांखे त के चओ भई हाणे जे साधारण तन में भॻवानु ईंदो त सभिनि खे निमंत्रण त मोकिलंदासीं, जेके जेके पतो लॻंदो आहे उहो ॿियनि खे ॿुधाईंदो रहंदो आहे। हाणे ॿिया माण्हू, कई माण्हू ईअं सोचंदा आहिनि भई दुनिया में त ॾाढा भॻवान निकिता आहिनि, इहे बि अलाए कहिड़ो भॻवानु निकितो, परंतु जेसि ताईं अगरि तव्हांखे कोई चए थो त जेसि ताईं असां छो जी हिन समय हिन ई सृष्टि ते भॻवानु ईंदो ऐं अची वियो आहे, जेको असां रोज़ रोज़ ज्ञान था ॿुधायूं भई अहिड़ो ज्ञान त असां दुनिया में एॾा ग्रंथ शास्त्रनि में काथे बि न ॿुधो हुयो, जो असांखे चए की ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में मथे यादि करो, कंहिं सिखायो असांखे, त परमात्मा ई अची करे असांखे ज्ञान ॾिए थो न की ईअं ईअं मूंखे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो, कंहिं सिखायो असांखे, ताकी के गुरु संत सन्यासी के टिकाणे मंदिर में माण्हू ईअं चईंदा आहिनि कि दैवी गुणनि जी धारणा करो, पंहिंजे अंदर विकार बुराइनि खे कढो, रोज परमात्मा खे पंहिंजो हाला हाल ॿुधायो, ये सभु शिक्षाएं असांखे स्वयं परमात्मा अची करे ॾींदो कि तव्हांजे अंदर तव्हां पंहिंजे स्वभाव संस्कार खे चेंज करो। जॾहिं भॻवान जो हिन सृष्टि ते अची करे पाठ वॼाइण जो समय हूंदो आहे त स्वयं भॻवान बि हिन सृष्टि ते अची करे असांखे चईंदो आहे कि हाणे मुंहिंजो पाठ पूरो थियण वारो आहे, हाणे मां आयो आहियां, हाणे हिन सृष्टि ते पाठ पूरो थियण वारो आहे, हाणे हिन सृष्टि ते स्वर्ग अचण वारो आहे, त दैवी गुणनि जी धारणा करो। दुनिया में कोई चईंदो ईअं? दुनिया में माण्हू चईंदा, जेको गुरु संत सन्यासी वेठो हूंदो चईंदो हा मुंहिंजे अॻियां मथो टेको, कोई टेकंदो त मना न कंदो, लेकिन हिते त परमात्मा जंहिंजे शरीर में ईंदो न हुनजे शरीर में अची करे चए थो कि मूं वटि त शरीर ई न आहे, त कंहिंजे अॻियां मथो था टेको, मुंहिंजा त पेर ई न आहिनि, त कंहिंजा पेरे था पओ। एॾो ऊचो ज्ञान अची करे जॾहिं इहे नई नई ॻाल्हियूं असांखे कोई अची करे ॿुधाए, त जेसि ताईं कोई ॿुधे न तेसि ताईं सम्झी सघंदो आहे भॻवानु आयो आहे, ऐं इहो भॻवान जो ई ज्ञान, छो जी भॻवान जॾहिं सृष्टि ते ईंदा आहिनि न त ख़ुदि जो शरीर वठी करे न ईंदा, ऐं न ई के ॿिए के रूप में, जे दुनिया में जो ॾाढा सारा भॻवान वेठा आहिनि, भॻवान पंहिंजो नाम करे करे वेठा आहिनि, न ई उन्हनि जे शरीर में ईंदो आहे, छो जो भॻवान त गुप्त वेश में हिकु बूढ़े ब्राह्मण जे तन में अची करे असांखे ज्ञान ॾींदो आहे, पोइ जेको माण्हू ॿुधंदो आहे सम्झंदो आहे उहो पंहिंजो भाग्य ठाहे छॾंदो आहे परमात्मा द्वारा, जेको माण्हू ॿुधंदो ई न आहे, संदेश सभिनि खे मोकिलंदो आहे। भॻवान जॾहिं सृष्टि ते हाणे ईंदा आहिनि न, हाणे आयल आहिनि, हिन समय भॻवान सभिनि खे संदेश पहुचाईंदो आहे, हर आत्मा खे, दुनिया जी सभी आत्माउनि वटि परमात्मा जो संदेश वेंदो आहे कि मां आयो आहियां, मूंसां मिलणो अथव त ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में परम धाम में यादि करो, त मां तव्हां मूंसां मिली वेंदव। मिली वेंदो मतिलबु आत्मा शरीर न छॾे छॾंदी, मतिलबु अनुभव थींदो, प्राप्ति थींदी, भाग्य ठहींदो। त बाबा चवनि था कि
इहा ॻाल्हि कोई माण्हू सम्झंदो ई न आहे। जेका माण्हू पंहिंजे ई दुनिया में आहिनि उहे ॿुधंदा ई न आहिनि, सम्झंदा ई न आहिनि, त जीअं हुननि जो भाग्य बंदि जो बंदि ई रहिजी वेंदो, खुलंदो ई न। हाणे जीअं आत्मा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कई, ऐं त हुन उहो पंहिंजो भाग्य ठाहे वठंदी आहे। हाणे जीअं आत्मा परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदर गुण संस्कार सुठा धारण कई, उहो स्वर्ग में जो उच्च पद पाईंदो। अच्छा, मीठी मीठी सिक ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान। हा, कर्म भोग खे कर्म योग में परिवर्तन करे सेवा जे निमित्त थियण वारा भाग्यवान आत्मा। बाबा चवनि था, ॾिसो तन जो हिसाब किताब कॾहिं प्राप्ति व पुरुषार्थ जे मार्ग में विघ्न न अनुभव थिए। असांजे शरीर में जो बि हिसाब किताब थिए थो न, इन जे कारण कॾहिं बि असां भॻवान खे भुलिजूं न। ही न अॼु सूर ॾाढो आहे, अॼु मथे में सूर आहे, अॼु फलाने पेट में सूर आहे, अॼु ईअं आहे, त असां भॻवान खे यादि था करूं न। असांखे कर्म जो जेको हिसाब किताब हूंदो आहे, उहो अगरि जंहिं ॾींहुं असांखे थोरो ठीकु नथो लॻे, बीमारी आहे, कुझु आहे, उन ॾींहुं त ॿियो ई जास्ती बाबा खे यादि कंदा करो, जास्ती कर्म कंदा करो। त हिन सां छा थींदो आहे कि बाबा खे यादि करे कर्म कंदे कंदे असांजो जेको दर्द जो आहे उहो कर्म भोग बि जल्दी जल्दी चुकतो थी वेंदो। तन कॾहिं बि सेवा सां वंचित थियण न ॾे, इहो ध्यानु रखिणो। हीअं न अॼु असांजो शरीर बीमार आहे, इन करे असां पंहिंजो कुझु कम ई नथा करूं। न, कर्म कंदा हलो, कर्म करणु ज़रूरी आहे। बाबा चवनि था त छा थींदो आहे, कर्म कंदे कंदे न असांजे परमात्मा खे यादि करे कर्म कंदे कंदे न बीमारी सां जल्दी जल्दी छुटिजी वेंदी। भाग्यवान आत्मा कर्म भोग जे समय भी के न के प्रकार जी सेवा कंदी रहंदी आहे। कर्म भोग नंढो आहे या वॾो आहे, कर्म भोग नंढो आहे या वॾो आहे, कॾहिं बि आहे न असांखे शरीर में कुझु बि थिए थो न, त बसि उनखे डॉक्टर खे ॾेखारण जी ज़रूरत आहे त ॾेखारियो, न त दवाई ॾियो छुटी। त छा थींदो आहे कि असां जॾहिं दवाई ॾियो छुटी करे बि छॾंदा आहियूं न, त उहो ऐं परमात्मा खे यादि करे कर्म करे था सघूं त कर्म करो, न त उहा अगरि असां ज्यादा सोचंदा आहियूं न, ज्यादा समय वेस्ट कंदा आहियूं, हुन में पंहिंजी शक्ति गवाईंदा आहियूं। ज्यादा अगरि सोचदासीं अरे मूंखे बीमारी थी वई, ज्यादा माण्हुनि खे ॿुधाईंदासीं अरे मूंखे हिते सूर आहे, मूंखे बीमारी थी वई, त असांजो समय बि वेस्ट थींदो आहे ऐं शक्ति बि वेस्ट थींदी आहे। तंहिंजे करे बाबा चवनि था कि कॾहिं बि शरीर खे कुझु बि थिए थो त परमात्मा खे यादि करे दवाई आदि वठो, देखभाल आदि करो, फालतू सोचे करे हिक ॿिए खे ॿुधाए करे पंहिंजी समय और शक्ति खे व्यर्थ न गवायो। जेकी आत्मा परमात्मा खे यादि कंदी आहे न, उहो पंहिंजे शरीर जी बीमारियुनि सां बि जल्दी जल्दी छुटिजी वेंदी आहे, छो जी परमात्मा जी यादि कर्म भोग खे ख़तम करण में मदद कंदी आहे। स्लोगन आहे, दृष्टि में रहम और शुभ भावना हुजे त अभिमान व अपमान जी दृष्टि समाप्त थी वेंदी। असांजी दृष्टि में सर्व जे प्रति रहम भाव, शुभ भावना भाव हुजणो खपे। हर हिक जे मथां रहम करो, शुभ सोचो सभिनि जे मथां, सभिनि जे लाइ। त असांखे असांजो अभिमान ऐं अपमान, अभिमान जेको ईंदो आहे न कि अगरि असांखे कंहिंखे ॾिसी करे अभिमान थो अचे कि मां वॾी या नंढी या वो फलानो फलानो, लेकिन असांजे अगरि रहम भाव हूंदो त असां कॾहिं बि कंहिंखे नंढो न ॾिसंदासीं। अगरि असांखे कोई बुरो चईंदो
लेकिन अगर असांजी दृष्टि में रहम भाव हुजे, शुभ भावना हुजे, त असां कॾहिं बि अपमानित फील न कंदासीं, न ही हुन जो कॾहिं अपमान कंदासीं, न ख़ुदि जो अपमान फील कंदासीं। त सदा सर्व जे प्रति रहम दृष्टि ऐं शुभ भावना हुजे त अभिमान ऐं अपमान जी दृष्टि समाप्त थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।